जंग उहद दौरान मदीने मुनव्वरा में इहा ख़बर पखिड़िजी वई त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहीद थी विया आहिनि। हिन ख़बर सां मदीने में कोहराम मची वियो। औरतूं रोंदियूं घरनि मां ॿाहिरि निकिरी आयूं। हिकु अंसारिया औरत चयो, जेसीं ताईं आउं ख़ुदि तस्दीक न कंदसि तेसीं एतबार न कंदसि। हू उहद पहाड़ तरफ़ भॻी। रस्ते में हिकु सहाबी मिलियो। उनखां पुछा कयईं त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा हाल आहे। उन चयो, मूंखे हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में का ख़बर कोन्हे, पर मूं ॾिठो त फलाणी जॻह ते तुंहिंजे पुट जी लाश पई हुई। उन औरत खे जवान पुट जे शहादत जी ख़बर पई, पर उन माउ जी दिलि में इश्क़े रसूल हो। उन चयो, शहीद थियो अलाह जे हवाले। अॻिते वधी हिकु ॿियो सहाबी मिलियो। उनखां पुछियो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का ख़बर चार ॾे। उन जवाबु ॾिनो त उन जी का बि ख़बर कोन्हे, पर तुंहिंजो ख़ावंद जंग में शहीद थी वियो। औरत चयो, अलाह जी राह में शहीद थियो, वॾी सआदत हासिलु कयईं। अॻिते वधी रस्ते में सहाबी मिलियो। उनखां पुछियो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छा हाल आहे। जवाबु मिलियो, ख़बर नाहे, पर तुंहिंजो वालिद ऐं भाउ शहीद थी विया जंग में। औरत उन्हनि जे शहीद थियण जी ख़बर ॿुधी चयो, अलाह जे हवाले। अॻिते वधी अहिड़ी तरह सभिनि खां पुछा कंदी वई। हिकु सहाबीअ ॿुधायो त पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणी जॻह ते मौजूदु आहिनि। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदा हुअण जो ॿुधी ख़ुशीअ सां डोड़ी उन जॻह ते वई त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुआ। औरत हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर जी कुंड पकड़े चयो, कुल मुसीबत बद मुहम्मद सहल। मुंहिंजे मथां आयल तमामु मुसीबतूं हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार बद आसान थी वियूं। दोस्तो, इन तरह जो किसा कहाणियूं, वाक़ियात ऐं बयानात ते मबनी वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।